लीडर टीवी में ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं ॾितल कलोड़े हिसाब सां जारी आहिनि ऐं हाणे हू इम्तिहान करे पिंडीअ पहुतो। हाणे पुछूंसि था उहा जेका पहिरीं नौकिरी आहे पंहिंजे शहर कराची खां सिंध खां पंहिंजे जनम भूमि खां ॿाहिरि वियो बि पहिरियों दफ़ो साईं हाणे उते पहुतो नौकिरी ते बिस्मिल्लाह के। हाँ नौकिरी जॉइन कईसीं। पहिरियां त ॾाढो माना एक्साइटेड हुयासीं त भाउ नौकिरियूं मिलियूं आहिनि। खैर हुते नौकिरी जॉइनिंग कईसीं, पुछा कईसीं त किथे, त माण्हू मिली विया असांखे। त भाउ असां 3 सिंधी हुयासीं, 3 लाहौर जा छोकिरा, 6 मिलाए करे असां घरु वरितोसीं हुते। अच्छा, उते किराए ते, हुन में 3 कमरा, हर कमरे में 2 माण्हू रहंदा। कहिड़े इलाइक़े में? ढोक चिराग कुझु अहिड़े क़िस्म ढोक हुयो, मूंखां नालो विसरी वियो। हुते भरिसां ई हो, वॉकिंग ते ईंदा हुआसीं, माना पंधु ईंदा, वॉकिंग डिस्टेंस ते हूंदो। नौकिरी कईसीं हज़ारी। हाणे असांखे कंहिं अटैचमेंट में जो नया आयासीं त भाउ कमु सिखूं, कंहिंखे कहिड़ो सेक्शन पंहिंजे हिसाब सां असां कंहिं चयो त कोन। मूंखे कोई एम सेक्शन, जंहिंखे मिसिलियंस सेक्शन चवंदा आहिनि, हुते राजा इख़्तियार। हाणे मुंहिंजो तालुक़ु हुन सां न आहे, पर माना 2-3 साल अॻु में मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी। उहो मुंहिंजो उस्तादु थियो, सीनियर ऑडिटर हुयो, असां बि सीनियर ऑडिटर हुआसीं। असां हुन सां कमु करणु शुरू कयोसीं ऐं ज़ाहिरी आहे हुन कमु सेखारियो। जेके फाइल हूंदा असांखे ॾींदा हुआ, तव्हां कमु कयो। कमु ईंदो साईं? कमु उन खे त ईंदो आहे, ज़ाहिरी सीनियर हुया, 15-16 साल हुया। पर इहो हो त हुननि जी जेको राइटिंग स्किल ई हुआ ज़ाहिरी। असां वारी बैच जेकी 97 वारी बैच सॾिबी आहे, ॾाढी माना बहितरीनु बैच खईं पाकिस्तान मिलिट्री अकाउंट्स। हू बि चवंदा आहिनि, मञींदा आहिनि त हीअ मेरिट ते पहिरियों दफ़ो बैच आई। मेरिट ईअं थी जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत ख़तमु थी हुई, इंटरियम जीअं इंटरियम गवर्नमेंट हुई, महराज ख़ालिद जी हुई। महराज ख़ालिद हो न? सेकेंड टाइम शायदि न, 96 में महराज ख़ालिद नवंबर 96 में आयो। उहो हुयो त उन्हनि जे करे पोइ हीअ मेरिट ते का सॼी बैच खदी। मां रुॻो मां न, पर जेके बि आया हुआसीं, ऐं उन्हनि सभिनी खे जॾहिं उस्ताद ॾिसंदा चवंदा तव्हां त सफ़ा जिन आया आहियो, जो असांजी राइटिंग स्किल्स, कमु करण जो होशियारु, ड्राफ्टिंग, असांजा अख़र ॾिसनि। ऐं असां बग़ैर उते छा हूंदा जो मैट्रिक पास हुया उहे वीचारा, सीनियर ऑडिटर बि हुया त मैट्रिक जूनियर ऑडिटर थिए वरी सीनियर आया। रैंकिंग ते हा, असां ग्रेजुएट थी करे हुयासीं त हुनजा जूनियर, पर असां होशियारु ॾाढा हुआसीं। त उहो असांखे ॾाढो मञींदा बि हुया। हाणे इहा ॻाल्हि करणु घुरिजे या न करणु घुरिजे, ज़ाहिरी आहे जान जेको थिए थो ॾियण वठण जो इहो हूंदो। उते बिल थींदा त माण्हू ईंदा, पैसा ॾेई वेंदा, हुनजा बिल थींदा। त कॾहिं कॾहिं असांजा उस्ताद न हूंदा त हाणे असां सीट त असांखे करिणो हूंदो। हो वरी पोइ को ॿियो माण्हू ॿी सीट वारो हुन सां बार्गेनिंग करे बिल पास थी वेंदो। जॾहिं उस्तादु ईंदो चवंदो त भई 5 बिल पास थी विया, हिसाबु असांखे त ख़बर ई कोन्हे। असांखे त पाड़े वारे चयो त हिन जो बिल पास कयो, तव्हां मोकल ते आयो। ऐं असां थोरो इन शयुनि खां, मां त एटलीस्ट पंहिंजी ॻाल्हि कयां त हिकिड़ो पह कयो ज़िंदगीअ में त हराम जी शइ खे हथु न हलाइणो, इन पासे न वञिबो कॾहिं बि। माना उहो हिकिड़ो हुयो त भाउ तइलीम वठिबी, फाइनेंशियल इंडिपेंडेंस ज़रूरी आहे, पर इन शइ खे हथु न हलाइबो। हालांकि तव्हां सम्झो त 2740 पघार हुई, 1000 रुपया घर वारनि खे मोकिलिणो हुयो जो शादीशुदा हुयासीं, 1700 रुपया बाक़ी बचनि पिया। उन में मूंखे IC में बि मां हितां ट्रांसफ़र करे उते पढ़ां पियो। माना मंझंदि जो मूंखे वरी इंस्टीट्यूट वञिणो हूंदो, बसियुनि में, उते बसूं त कोन हूंदियूं, इहे हाईएस हूंदियूं, हुन में वञिणो हूंदो। I9 में वरी मोटी अचिणो हूंदो। उहे ख़र्च हूंदा, मानीअ जो ख़र्चो, शेयरिंग जो, जॻह जो ख़र्चो। त माना हैंड टू माउथ हुआसीं। ऐं पोइ उस्ताद चवंदा हुआ तव्हां एॾा ईमानदार आहियो त पैसनि खे हथु न लाहियो, रुॻो दराज़ खोलींदा कयो, उहो पाण ई रखी वेंदा, तव्हां एतिरो बि नथा कयो। असां चयोसीं एतिरो बि न कंदासीं। ख़ैरु लाइटर मोड ते, पर असां माना थोरी घणी इहा कंदा हुआसीं, मोकल वठंदा हुआसीं। माना वेही जो चऊं, पोइ उहो असांखे इन रिटर्न असांजो शेयर वेयर न वठंदा हुआसीं। पोइ चवंदा हुआ मोकल खपेव, असां चवंदा हा मोकल खपे। त माना इन हिसाब सां त थोरी घणी थी वेंदी। मोकल इहा थींदी त असां सूमर खां मोकल अप्लाई कंदा हुआसीं। हाणे शादी थियल त माण्हू त रुॻो घर ॾे ख़्यालु न, त सूमर खां सूमर ताईं, ख़म्स ताईं, जुमे ताईं मोकल हूंदी, छंछरु ताईं। वरी पोइ छा थींदो जो कंहिं महिल उस्ताद चवंदा हुआ भला अरबा जे ॾींहुं अञा वञो हलिया, बाबा हे ख़म्स जुमो अची, बसि असां वेठा आहियूं न, तव्हां वञो। माना साहिब खां वठी ॾियो परमिशन, पोइ साहिब खां बि वठी ॾींदा त तव्हां ठीकु आहे, तव्हां वञो। पोइ बसि थियल आहे तयारु, न टिकेट माना रिज़र्वेशन बि कोन थियल हूंदी। पोइ इहो ट्रेन में जीअं तीअं हिते कराची पहुचंदा हुआसीं। मूंखे यादि आहे अॼुकल्ह त 30 कलाक जो सफ़रु हूंदो, तेज़रो हुतो 11-12 निकिरंदी
ऐं हिते राति जो जेको आहे ॿिए ॾींहं ते माना 11 निकिरंदी त ॿिए ॾींहुं जेको आहे सो 11 बि न, ॿिए ॾींहुं 2, 3, 4 बजे माना 30 कलाक जो सफ़र असां करे पर ॾाढो ख़ुशीअ सां जो घर वारनि ॾे ईंदा हुआसीं। हेॾऊं असां माना रिज़र्वेशन कराईंदा हुआसीं, बर्थ कराईंदा हुआसीं, पर मौत चढ़ंदो हो त वरी छो मोकल पूरी थी वई, हाणे वरी सही पिंडीअ। इहे थोरा प्रॉब्लम हुया, माना कंसंट्रेशन न पई थिए, पढ़ाई ते बि न पई थिए, ॿार हेॾे, घरवारी, नई शादी थियल। पोइ ॾाढियूं मिर्थूं कयूंसीं असां। गोस अली शाह साहिबु डिफेंस मिनिस्टर थियो, वरी जेकी ॿी हुकूमत आई तॾहिं शायदि नवाज़ शरीफ़ वारनि जी पार्टी में हुयो। मियां साहिबु 97 में आयो फ़रवरी हा, त असां 97 में ई जॉइन कयोसीं। त 97 में वरी इन्हनि जे पोयों लॻासीं, साईं हाणे महिरबानी करे तव्हां डिफेंस मिनिस्टर आहियो, मिलंदा त हुया, ट्रांसफ़र कराए थो, हैरान थींदा तव्हांखे नौकिरी कीअं मिली। माना मूंखे यादि आहे त गौस अली शाह खे जॾहिं इहा ख़बर पई त हिननि खे नौकिरियूं मिलियूं, सोचे यार मां त परेशान आहियां, तव्हांखे नौकिरी मिली आहे, वरी तव्हां चओ था ट्रांसफ़र करायूं। असांजे हथ में कुझु बि न आहे, माना एतिरे क़दुरु जो उहे असांखे वापसि ट्रांसफ़र न पिया कराए सघनि। घणा दोस्त थी आया जिन माना कोशिशि कई, थी आयासीं, मुंहिंजो खे ट्रांसफ़र न थियो। 2 साल खनि मां हुते पढ़ाई बि कंटिन्यू कई, 2 साल 1.5 साल खनि कयो हूंदो। पोइ मुंहिंजी वरी ज़ाहिर आहे पोइ थोरो तालुकात थियो त मां हर माण्हूअ खे इहा हिकिड़ी फरमाइश कंदो हुउसि, मुंहिंजो ट्रांसफ़र कराची करायो। पोइ हिकिड़े दफ़े मिलियासीं MAG सां ईअं पर्सनली दरख़्वास्त जे ज़रिए। कंहिंसां? मिलिट्री अकाउंटेंट जनरल जेको असांजो हेड हूंदो आहे, उन चयो तूं छो थो वञणु चाहीं? मां चयोसीं मां IC में थो कयां, हिते ज़ाहिर आहे कपिड़ा धोअणु, इस्त्री करणु, उन में टाइम थो खपे, वरी ख़र्चो बि आहे, उते वेंदुसि त सुकून सां पढ़ंदुसि। उन उहा ॻाल्हि सम्झी आई मूंखे, माना CNA में ट्रांसफ़र कयईं। पोइ हिते अचण सां मूंखे इहो थियो जो घर में हुउसि, सुकून में हुउसि, त मुंहिंजी पढ़ाईअ ते थोरो फोकस थियो। ऐं 3 साल जो कोर्स हुयो ऐं मां 4 साल में उहो IC में क्वालीफाई कयो 2000 में। हाणे 2000 में जॾहिं मां क्वालीफाई कयो त मूंखे माना डिज़र्विंग हुउसि त मूंखे 17 ग्रेड ॾियनि CNA वारा, ऐं हुननि मुंहिंजो केस पुटअप कयो त भाउ तोखे डॉकयार्ड में एज़ 17 रखूं था। पर ॿियो ऑप्शन इहो त मां इहा नौकिरी छॾे मां प्राइवेट सेक्टर में वञा, जिते मूंखे मां चयोमांसि 17 मूंखे ॾींदव त पोइ अहिड़ो कॾहिं मिलंदो, चई उहो 20-25 सालनि खां पोइ, माना बसि 17 में ई तव्हांजी ज़िंदगी गुज़रंदी। उहो डिसीशन मूंखे करिणो पियो, मूंखे नौकिरी माना छॾणी पई। पोइ मां प्राइवेट सेक्टर में आयुसि, ऐं इहा नौकिरी छॾण बि माना हिमत जी ॻाल्हि हुई, जो सभु को चए पियो यार पको 17 ग्रेड, ऐं माना हुयुसि त 11 में, पर 17 मूंखे कंहिं महिल बि मिली सघे पियो जेको मां वेट कयां। पोइ मां उहा नौकिरी छॾी, पहिरीं नौकिरी मां सरकारी छॾी 2000 में। पोइ हिते टेलीकॉम सेक्टर में, तॾहिं टेलीकॉम सेक्टर जेको आहे नओं माना हिकिड़ो बूम हुयो, ऐं ICA में या चार्टर्ड अकाउंटेंट वारनि जी उन ते वॾी लहे हूंदी। मां चाहियां पियो त मां टेलीकॉम सेक्टर में वञा, जे चाहियां त टेक्सटाइल सेक्टर में वञा, चाहियां त ऑयल सेक्टर में, कि सभु सेक्टर सुठा हुया, किथे बि माण्हू अप्लाई करे हा, नौकिरी इनिशियल मिली वञे हा। हिते मूंखे मिलिट्री अकाउंट्स में जेको आहे सो 3100 ताईं पघार हुई 2000 में, होॾे मूंखे 10,000 ऑफर थी डायरेक्ट, त टीणी पघार बि उन वक़्तु। ऐं जॾहिं मां पहिरियों दफ़ो प्राइवेट सेक्टर में वियुसि त ॾाढी साफ़ु सुथिरो फर्नीचर, इंटरकॉम, हर शइ फैसिलिटी एज़ अ मैनेजर अकाउंट्स। ऐं हिते फाइल खण त सॼी मिटी मुथे सरकारी या दफ़्तर जी त इहा हालत आहे, त जेकॾहिं पुराणे फाइल में वञु ॻोल्ह त फाइल सां गॾु जेको पाण पुराणो थी वञे, बम्बोट थियो लॻो पियो आहे, पाण पुराणो थी वञे। ऐं पटे को महिमान अचे कंहिं पटे वारे खे चयो चांहि वठी आहे त उहो 2 कलाक खां पोइ ईंदो, उन सां दड़को बि न ॾे, चऊंसि त अचे वा तुंहिंजो त कोन, मूंखे साहब मोकिलियो, पहिरियां मां साहब जो कमु कयां, पोइ तव्हांजो। उते ताईं बेल वॼाए त पटे वारो हाज़िर, चांहि त मिंट में, थोरो माना हिकिड़ो माहौल जो वॾो फ़र्क़ु थियो, त मां ॾाढो ख़ुशि थियुसि। ऐं उन सेक्टर में मुंहिंजी पहिरीं जेकी आहे माना विदिन 1 ईयर मूंखे डबल पघार थी वई, माना इहा हिकिड़ी वॾी अमेज़िंग 10,000 में 20,000। अच्छा, इहो एॾो वॾो जंप हो जो मुंहिंजी सोच खां वॾो हुयो, पर उन में हिकिड़ी मुंहिंजी क़ाबिलियत बि हुई त साल में मां उन ब्रांच खे एतिरो सुधारियो जो हुननि मूंखे चयो त तव्हां जेकी अकाउंटिंग कयो था इहा पूरे पाकिस्तान जे ब्रांचनि में इहा एप्लीकेबल आहे। ऐं इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी रिकग्निशन थी त MD CFO चए थो त भाई छोकिरो वेही हैदराबाद में जीअं अकाउंट्स ठाहे थो, ईअं मुल्तान वारा छो था ठाहिनि, ईअं लाहौर वारा छो था ठाहिनि, फैसलाबाद वारा छो था ठाहिनि, कोटिया वारा छो था ठाहिनि, इन जूं ब्रांचूं पूरे पाकिस्तान में हुयूं। पोइ इन सां छा थियो, हुन मुंहिंजी ड्यूटी हणी छॾी, तूं फैसलाबाद बि वञु, तूं मुल्तान बि वञु, तूं। पोइ मां इहो जहाज़नि वारो ख़्वाबु मुंहिंजो उते पूरो थियो,
हाणे कराची मां वञा थो मुल्तान त जहाज़ में थो वञा, जहाज़ में फैसलाबाद थो वञा, जहाज़ में लाहौर थो वञा। उहा ॿी ॻाल्हि आहे त इस्लामाबाद लाहौर वारनि ॾाढो रजिस्ट कयो। उहे सीनियर माण्हू हुया उन पोज़ीशन ते, उहो चवनि पिया अरे कल्ह जो छोकिरो वरी असांखे सेखारे थो, जेको 2000 में आयो आहे, असां त शुरूअ खां वठी आया आहियूं। पर जंहिंखे इज़त अला हुजे, मां त हुनखे चवंदो आहे मूंखे ऑर्गनाइज़ेशन मोकिलियो आहे, मां पाण ई त कोन आयो आहियां। हे सिस्टम आहे, ईअं कंदो त ठीकु आहे। तो किथे रजिस्टर आयो, किथे असां कामयाब बि थियासीं। ऐं पोइ मूंखे हिननि ऑफर कई त तोखे असां प्रोमोट करे कोटिया सां मोकिलियो एज़ अ ब्रांच मैनेजर। मां चयो यार मां कोटिया वारो ॾुखियो आहे, पे फ़ोन जो मसइलो हुयो न, त माना कंप्लेनूं घणी ईंदियूं, त मां थोरो ऑपरेशन खां अवॉइड पियो कयां। त फाइनेंस जो माण्हू आहियां, सुकून सां कमु कयां। ऑपरेशन मैनेजर माना कंहिंजी फ़ोन ख़राबु त मथे में सूरु, कार्ड नथो हले, इहे कार्ड हलंदा स्वाइप कार्ड ऐं यूनिट हूंदा हुआ तॾहिं। ख़ैर मां चयो मां वञा थो कोटिया, वियुसि त उते पठान ख़बर अथव सफ़ा थोरी क़ौम अहिड़ी आहे जो माना सख़्तु सम्झनि कोन पिया का बि ॻाल्हि। मां हिननि खे चयो आहे मां हिते रही न सघंदुसि, हिकिड़ो इहो कमु थो कयां, तव्हांखे ब्रांच इस्टेब्लिश करे ॾियां थो ऐं माण्हू रखी मां पोइ कराची वापसि ईंदुसि। मूंखे हैदराबाद ई सही आहे जेकी मुंहिंजी पोज़ीशन आहे। ठीकु आहे, उहा कोटिया जी ब्रांच इस्टेब्लिश कई। इहा बि हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि ई अथव, हिकिड़े सिंधी छोकिरे खे तव्हां कोटिया मोकिलियो ऐं सॼी उते हायरिंग हर शइ मूं पाण कई इंडिपेंडेंटली। वापसि उहा ब्रांच सेट करे ऐं हैदराबाद आयुसि। वरी हिननि मूंखे ऑडिट ते मोकिलियो मुल्तान। हाणे मुल्तान में हिकिड़ो मेजर हुयो जेको आर्मीअ मां फौरन लथो, LPR ते हुयो, वापडा में हुयो, जेके सर्विलेंस नवाज़ शरीफ़ जे दौर में वापडा, इहे आर्मी वारनि खे वापडा में रखियो हूंदो, तव्हां ॾिसो सही कयो। उन अयाशी ज़िंदगी गुज़ारी, उन वरी उनखे वरी पोइ हिते हिन में टेलीकॉम से असांजी कंपनी रखियो मैनेजर करे। मां जो हुनजी ऑडिट कई त चवणु न घुरिजे, थी सघे थो किथे ॿुधंदो बि हुजे। हो छा कंदो जो घर जा बिल, सब्जियुनि जा बिल बि माना कंपनी खे चार्ज कंदो। मां हिननि खे ॿुधायो, मूं चयो हाणे मेजर तव्हांजो हे थो कमु करे ऐं पंहिंजी पैरेलल कंपनी बि खोली अथई। इहा ॿुधाइण वरी माना उहा मुंहिंजे खीचे में पइजी वई। MD चयो त भाउ कलोड़े खे जेको आहे सो प्रमोशन करे तव्हां होॾे मोकिलियो मुल्तान, ऐं मैनेजर खे हुते हटायो। मां मिलियो मां चयो मां तव्हांखे ऑडिट करे ॾिनी आहे, तव्हां मूंखे होॾे फासायो था। त मां थोरो अवॉइड पियो कयां। हुन चयो कलोड़ो साहिबु ॿुधो, इहा ब्रांच मां बंदि थो कयां। अजमल अंसारी साहिबु हुयो, त जेकॾहिं तव्हां खां न हली न, चांस था वठूं, तूं वञ त सही, तोखे प्रमोशन थो मिले ऐं पघारूं मुंहिंजो माना ईअं पियो वधनि जो माना 20,000 उते थी कार ते चढ़े पई पघार। हा, वरी माना 22,000 इंक्रीमेंट लॻी, 2 साल खां पोइ हेॾे वञा पियो त मुंहिंजी 35,000 पघार। हो चए पई तोखे 35,000 पघार आहे, ज़ाल जे करे तुंहिंजो वक़्तु ज़ाल मूंसां हैदराबाद हुई, मां ॿार वठी वियो हुउसि, नौकिरी मिली त मां ॿार वठी वियो हुउसि। ख़ैर पोइ मां वियुसि, उहा ॿी कहाणी आहे, हुनखे छॾियऊं टाइम वॾो थींदो। मेजर मूंखे ॾाढो टफ टाइम ॾिनो, पर असां वरी कॾहिं कॾहिं कलोड़े जे रग ते ईंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं त भली छा बि कर भाउ। माना हो त एतिरे ते लही आयो जो माना हू मारण जी ॻाल्हि करे पियो। माना फ़ोनूं त साईं सिंध मां आयो आहीं, तुंहिंजो माना अहिड़े क़िस्म जो तूं हुते लाश बि पचंदो त कंहिंखे ख़बर बि न पवंदी, एतिरे क़िस्म जो थ्रेट। या वरी उहो थ्रेट जॾहिं कामयाबु न थियो त होटल ते वरी फीमेल स्टाफ मोकिलणु, त माना थोरो एंटरटेन कयोसि। मां त हैरान थी वियुसि, हाणे अलाए अहिड़े क़िस्म जा माण्हू हुआ आहिनि हिते, छा कजे। बहरहाल यंग हुयासीं, हाणे शायदि एतिरी दिलरी न कयूं जो भई ऑनेस्टली ॿुधायूं, पर उन वक़्तु माना असां बि चयोसीं भाउ जेको वणे थो, हयाती हिकिड़े ॾींहं जी हूंदी आहे तुंहिंजे करे त। पर पोइ वरी उते मां ॾाढो माना कामयाबु हुयुसि, एतिरो कामयाबु, हुनजो एॾो कमु ख़राबु थियलु हुयो जो उहा ब्रांच जेकी बंदि पिया कनि, उहा पूरे पाकिस्तान मां नंबर 1 ब्रांच थी। ऐं इहा मुंहिंजे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि हुई त हाणे हिकिड़ो एतिरनि ॾाढी इनकरेज। जंहिंजी जाइ ते तव्हांखे रखियो उहो वियो हलियो, उहो वियो, उन पंहिंजी कंपनी खोली, उहा हलाए पियो। ख़ैर ऐं उहो वियो उधारी, हाणे वञिणो पवंसि। त उनजे कामयाबी जा रीज़न इहा आहे त उहो मेजर जेको हो न स्टाफ सां बिहेव सही न कंदो। मां जॾहिं घुरायो स्टाफ सॼे खे उते ऑफिस में, त 3 छोकिरनि रोई ॾिनो, चईंसीं असांखे 2-2 साल थी विया आहिनि, असां पहिरियों दफ़ो हिन मैनेजर जे कमरे में आया आहियूं। माना असां त अछूत हूंदा हुआसीं न, माना उहो असांखे कॾहिं कमरे में, छाकाणि उहे हूंदा, हिकिड़ो हूंदो मुंहिंजे ख़्याल में मेजर जेके हूंदा आहिनि इहे आर्मीअ में, हेठो रैंकर हूंदा आहिनि, उनजो पुटु हो हक़ नवाज़ मेजर, सूबेदार मेजर जो पुटु हो। त हो सम्झंदो त इहो मुंहिंजो बटमैन आहे, मेजर हूंदो। उहो सेल्समैन, माना तूं सेल्समैन खे तूं अंदरि माना ऑफिस में नथो घिरण जी।
ॿियूं खोड़ शयूं हुयूं जेके हुन जूं कुझु नेगेटिव हुयूं, त मां थोरी हिमत कई त उहे ॾाढियूं पॉज़िटिव थी वियूं। कस्टमर सां उहो कस्टमर ईंदा हुआ त चवंदा हुआसीं, 2-2 कलाक विहारे वरी चवंदो हुओ त मेजर साहिबु आहे कोन। ऐं मां वरी कस्टमर जे डोर ते वेंदो हुउसि, शॉप ते वेंदो हुउसि। इहो केॾो फ़र्क़ु आहे त हिकिड़ो कस्टमर माना ऑफिस में अचे, उते स्टेशन मैनेजर मिले कोन, मां वरी गाॾीअ में चढ़ी हर कस्टमर ते मां पहुतुसि। उहो पोइ वरी विहाड़ी में हुजे, ऐं तव्हांजो साहिवाल में हुजे, जामपुर में हुजे, डेरा गाज़ी ख़ान में हुजे, मूंखे सॼो रीजन हुयो, माना मुल्तान टेलीकॉम रीजन, जेको सादिकाबाद ऐं रहीम यार, इहे सभु ज़िला 8-9 ज़िला लॻभॻि सदरन पंजाब। हा, सदरन पंजाब हूंदो। ऐं मां हिकिड़े दफ़े थोरी बेवकूफ़ी कई, मां वारी कम वर्क होलिक आहियूं असां। मां जो सुबुह जो निकितुसि, केरी हुई बोलान केरी ड्राइवर सां, सिंग डेरा गाज़ी ख़ान वियासीं, शाम थी वई, राजनपुर वियासीं, मुंहिंजो सभु अहिड़ो कंदो वञा। राति जो 12 बजे मां मुल्तान पहुतुसि। त सुबुह जो मां ईअं कंहिंसां ॻाल्हि कई, कांजू छोकिरो, चई साईं तव्हां कमाल था कयो, एॾा ख़तरनाक एरिया, राति जो 11-12 तव्हां सफ़र था कयो, महिरबानी करे इहो बचाव कयो। ख़ैर उन ॾींहुं मां हुनजी ॻाल्हि सम्झी, मां त ईअं पंहिंजे हिसाब सां ऐं माना ख़्यालु न कयो, इहे एरिया शायदि अहिड़ा आहिनि जो राति जो 12 बजे सफ़र न करणु घुरिजे, पर माण्हू करे वियो। पर इन शइ सां, डेडिकेशन सां तव्हां इन रिज़ल्ट ॾिसो न, त मुंहिंजो कस्टमर ताईं वञणु, ऐं उहा एतिरी प्रियोरिटीअ ते उहो हलणु, ऐं उहा ब्रांच पूरे पाकिस्तान में नंबर 1 थियणु, ऐं मूंखे एॾी रिकग्नेशन मिली, एॾियूं पघारूं वरी वधियूं, में मूंखे 15,000 त कार अलाउंस मिलणु शुरू थी वियो। ख़ुशि, मां सेठ ख़ुशि त माना हर शइ तव्हांखे करण लाइ तयारु आहिनि। त मुंहिंजी माना 31 जो नौकिरी छॾी आहे 2000 में, ऐं 2003 में, ऐं 2003 हा 2005 ताईं मूंखे माना 60,000 ताईं पघार थी वई आहे। गाॾी आहे, घर मिलियल आहे, फैमिली वॾे वठी वियो आहियां, ऐं उन वक़्त खां वठी ॿार मुंहिंजा माना ड्राइवर छॾे अचे स्कूल में। इहे सभु प्रिविलेजिस हुया जेके माना तमामु घणो मुंहिंजी माना सेटिस्फेक्शन जे लेवल ते हुया। पोइ छा थियो जो टेलीकॉम सेक्टर बि माना PCO ख़तमु थियणु लॻा 95 में। मूंखे मां इंटरव्यू ॾिनो जामशोरो पावर हाउस में 18 ग्रेड में, मुंहिंजी हुते अपॉइंटमेंट थी वई। मां मालिकनि खे ॿुधायो त हाणे महिरबानी करे मूंखे छॾियो, मां वरी सरकारी नौकिरी कयां। पोइ मालिक थोरा महिरबानी, हुन चयो छो थो करी? मूं चयो हीअ त हाणे PCO त ख़तमु थियण वारा आहिनि। जीअं असां इंटरनेशनल बिज़नेस वरिती आहे, लाइसेंस वरितो आहे लॉन्ग डिस्टेंस जो, तूं कराची ईंदे? मूं चयो साईं कराचीअ घुरायो त पोइ मां उहा नौकिरी न कंदुसि। पोइ हुननि मूंखे कराची ट्रांसफ़र कयो ऐं मैनेजर इंटरनेशनल बिज़नेस रखियो, ऐं मां ईअं उहा 18 ग्रेड जी नौकिरी वरी मां न कई जामशोरे में। कराची अचे वियासीं, ख़ैर असां सुठी पघार, गाॾी मिलियल हुई, ऐं घर वारनि खे बि ॾाढो ख़ुशि रखियोसीं। ऐं उन खां पोइ वरी उते प्रमोशन थियो, जनरल मैनेजर थियासीं। साल खनि खां पोइ मां CFO थियुसि, चीफ फाइनेंशियल ऑफिसर। मुंहिंजी पघार कोई 1.5 लख। हाणे तव्हां पाण सोचो त 2007 में एतिरी पघार हुजणु तमामु सुठी ॻाल्हि हुई। सेल्फ ड्राइविंग गाॾी, माना मूंखे यादि आहे त असांखे 1300 cc गाॾी चवनि त वठो, कलर पाण पसंदि कयो, ब्रांड पाण पसंदि कयो। कुझु माण्हुनि किरोला वरितियूं, कुझु मित्सुबिशी वरिती, मूंखे होंडा सिटी जो शौक़ु, उहा सिल्वर कलर में। इहे शौक़ु पूरा पिया थियनि। ऐं सेठ माना प्राइवेट माना 6 सालनि में गाॾी वरी तव्हांजी? न, ईअं न हो, उन कंपनी में इहो न हो। बसि इहो त गाॾी उन्हनि जी हूंदी, पर तव्हां 1300 cc ऐं कोई 200 अलाए 250 लीटर पेट्रोल हूंदो, एंटाइटलमेंट माना इहा हुई। ऐं सेल्फ ड्राइविंग हूंदी, मां लॉग बुक वारो चकर न हूंदो हो जेको असां वटि हाणे आहे। दफ़ा माना किथे बि वञो न त उते लिखो त काॾे वई गाॾी, उहो ॾाढी माना प्रिविलेज पियो थिए। पर उहो साॻियो हिकिड़ी साइकी ॻोठ वारी सरकारी नौकिरी, मां ईअं अप्लाई कंदो रहंदो, उहा न पई छॾे, अलाए छो। त मां स्टेट बैंक में, मुंहिंजो टारगेट हो त स्टेट बैंक में नौकिरी मिली वञे त ठीकु आहे कभी। ईअं मां वापडा में अप्लाई कयो ग्रेड 19 लाइ, 19 ग्रेड में। इहा ॻाल्हि आहे 2007 में मूं अप्लाई कयो। जनवरी में हिकिड़ो टेस्ट थी, उते टेस्ट न थी, इंटरव्यू थियो। 17 ॼणा हुआसीं उतां। असांखे त ख़बर कोन पई कंहिंखे रखियुनि छा कयनि। मोटी आयासीं 3 महीननि खां पोइ वरी कॉल आई त भाउ तव्हां शॉर्ट लिस्ट थिया आहियो नेक्स्ट इंटरव्यू लाइ। वरी वियासीं, वरी ॾिठासीं 7 ॼणा हुआसीं, अधु माना 10 विया, बाक़ी 7 बचा। वरी उहो मुंहिंजे ख़्याल में जून में थियो। वरी मोटी आयासीं, वरी सेप्टेंबर में मूंखे न दिसंबर में कॉल आई, या दिसंबर में न सेप्टेंबर में, चइनि साईं तव्हांजो इंटरव्यू आहे। मां चयो दिमाग़ु ख़राबु थियो अथव, हे माना रुॻो इंटरव्यू।
कराची मां असांखे जहाज़ में टिकट भरे पहुचूं था लाहौर, हुते किथे होटल ते रहूं, वरी साईं इंटरव्यू ॾियूं, मोटूं, ख्वारी माना लॻे पई। सो मां चयो न त मां न ईंदुसि। हुन बि फ़ोन बंदि करे छॾी। ॿिए ॾींहुं वरी सुबुह जो मूंखे फ़ोन कयईं, चईं हिकिड़ी अंदरि जी ॻाल्हि ॿुधायां। ॿुधायो। चईं तव्हां नंबर 1 आहियो, नंबर 2 सो चेयरमैन वापडा जो मटियो आहे, सो हू चाहे थो त नंबर 1 ऐं नंबर 2 खे घुरायो, त मां ॾिसां त पोयों इंटरव्यू कीअं थियो आहे। सो पोइ वरी थोरी ॾाढी एक्साइटमेंट थी थिए, नंबर 1 नंबर 2 उहा बि मेरिट ते पूरे पाकिस्तान मां हिकिड़ी 19वीं ग्रेड जी नौकिरी, मुक़ाबिलो बि वॾो कोन्हे, मुक़ाबिलो बि कोन्हे, ऐं मां नंबर 1 ते आहियां, हो नंबर 2 ते आहे, मां न वेंदुसि त हुनखे नौकिरी मिली वेंदी। ईअं वियासीं। सो हुन सवाल इहो कयो त तूं चरियो आहीं छा जो 1.5 लख छॾे करे त तूं 25,000 ते ईंदे। ज़ारी वापडा 19वीं ग्रेड, सवाल ॾाढो ॾुखियो। हुनखे त मां अहिड़ो कन्विंस कयो, मुंहिंजो साईं उहा त 9 to 9 PM नौकिरी आहे, इहा का नौकिरी आहे, हिते त कैरियर आहे। मां हिन महिल 19 में ईंदुसि, मुंहिंजी अञा साल 34 साल उमिरि आहे, इन जो मतिलबु आहे त मां अञा 26 साल नौकिरी करे सघां थो वापडा में। त 26 सालनि लाइ त मां त 21 माना जल्दी 21 में 12-13 सालनि खां पोइ 21 में पहुचंदुसि, मुंहिंजे लाइ त वॾो कैरियर आहे। ॾाढो मुतमिन थी विया त वाक़ई हे छॾे ईंदो न, हुनखे लॻे न पियो त छॾे ईंदो। ख़ैर पोइ इहा मूंखे ऑफर मिली ऐं थियो ईअं त मां नौकिरी उहा करणु न पियो चाहियां वापडा जी, पघार ॾिसी करे। हाणे मां सोचां पियो त CFO आहियां, गाॾियूं आहिनि, हे आहिनि, हो आहिनि, त घर में घरवारी मुंहिंजी मैट्रिक पास आहे, बाक़ी फैमिली मेंबर एतिरा पढ़ियल कोन हुआ, त उनखे उहो ऑर्डर हथ चयो। घर में ॻाल्हि निकिती त भाई हिनखे 19वीं ग्रेड नौकिरी मिली आहे। मूंखे चवनि तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, वापडा में सरकारी नौकिरी, माण्हू खे 17 ग्रेड जी नौकिरी न मिलंदी आहे, बिजली मुफ़्त बिजली त ख़बर न आहिनि, पर हू सम्झनि पिया त अलाए छा थियो आहे न 17 माना प्राइवेट नौकिरी केतिरी बि हुजे त माण्हुनि खे एतिरो अहसासु न हूंदो आहे, पर सरकारी नौकिरी जो घणो अहसासु हूंदो आहे। ख़ैर इहा वॾी कहाणी आहे। घणनि माण्हू यकीन न पिया कनि त तोखे को 19वीं ग्रेड जी नौकिरी मिलंदी ई कोन्हे, कूड़ थो हणी, लेटर पिया ॾेखारियूं त चवनि पिया कूड़ो लेटर आहे। उन मूंखे थोरो माना इंस्टिगेट कयो त न, केॾी बि नौकिरी आहे छॾे प्रूफ करे, हा इहो प्रूफ करिणो आहे। त ख़ैर ईअं वापडा जॉइन कई 1 जनवरीअ ते। उन खां पहिरियां हितां जो मां नौकिरी छॾी जंहिंमें हुउसि, त उन्हनि खे मां रुॻो इहा रिक्वेस्ट कई त मुंहिंजा 8-10 लख ठहनि पिया, 12 लख ठहनि पिया। मूं चयो मूंखे इहा गाॾी जेकी आहे इहा मूंखे ॾियो। हुन चयो न हीअ नई गाॾी आहे, होंडा सिटी, होंडा सिविक ॾियूं था तोखे, 2001 मॉडल हुई। मां चयो उहा ई ॾियो, प्रोस्मेटिक गाॾी हुजे, कलोड़ो कचे जो ऐं होंडा सिविक गाॾी मिले असांखे। त मां चयो ॿियो वरी इहो बि हुयो त हाणे वापडा में 19वीं ग्रेड जी नौकिरी मिली, हाणे त असां लही करे सघूं था। ॾाढो आहे प्रोस्मेटिक ते घुमियासीं ऐं 20 दिसंबर ते मां नौकिरी छॾी ऐं 10 ॾींहंनि खां पोइ मूंखे होॾे जॉइन करिणो हो। त मां चयो 10 ॾींहं थोरो घुमी फिरी कुझु 27 तारीख़ ते असां दादू हुजऊं, उतां निकितासीं, ॻोठु पातासीं त मोहतरमा जी शहादत जो वाक़ियो थियो। उहो जो वाक़ियो थियो त एॾो हंगामा थी विया। हाणे साईं मुंहिंजी 1 तारीख़ टिकट हुई कराचीअ मां लाहौर वञण जी, हाणे मां ॻोठूं माना कराची न पियो पहुची सघां। 27 त मां सुकून सां 28 गुज़री, 29 गुज़री, 30 गुज़री, हाणे 31 तारीख़ त मूंखे थोरी परेशानी थी त हाणे जे अञा मां नथो निकिरी सघां त नौकिरी होॾो बि वई ऐं जॉइन बि करिणो आहे। फ़ोन बि थो कोई हुयूं कोन जो माण्हू हुनखे ॿुधाए त भाउ कॾहिं था अचूं, छा था कयूं या केरु आहे। पोइ इहो सोचुमि त भला मां इहा गाॾी का आहे बाए रोड वञा लाहौर, पर पोइ चइनि त न हालात कुझु सही आहे, रोड सही न आहे। 31 तारीख़ ते मां पहुतुसि त अञा हैदराबाद खां थोरो पहिरियां हुजूं त सभु गाॾियूं मोटनि पियूं। अब छा थियो आहे, चइबो आहे फारूक सतार खे मारे विधो अथनि। इहो हिकु उफ़ा हली घड़ी खनि लाइ, उन ते वरी MQ में रिएक्ट कयो, वरी गाॾियूं भॼणु लॻियूं, वरी साईं उतां मटियारी खां वापसि आहियूं, हाला पहुतासीं। हाणे मां चवां पियो त अॻिते बि हालात ख़राबु थी वेंदा अलाए छा या हाला रहूं। पोइ कंहिंखां पुछियोसीं हिते कराचीअ में, चवनि न इहो उफ़वा हुयो, सो फारूक सतार पाण टीवीअ ते आयो आहे, हुन ॿुधायो त अहिड़ी का बि ॻाल्हि कि मां ज़िंदा आहियां, सो तव्हां अचो कराची। हा मुल्तान वञो न कराची अचो, हा मुल्तान वञो। सो कराची अचिणो हुयुसि, गाॾी उते बीहारी, सुबुह सां मुंहिंजी फ्लाइट हुई, उते वियासीं त पोइ हुनजो स्टाफ ऑफिसर आयो मूंखे रिसीव करणु। हाणे 19वीं ग्रेड जा बाबू, वॾी हिकिड़ी पोस्ट मिली आहे, वापडा में जॉइन कयोसीं, उते ऑफिस मिली ऐं इहो हिकिड़ो वॾो टर्निंग हुयो मुंहिंजे लाइ, ख़ुशी जो मक़ाम हुयो। हाणे नओं कैरियर आहे, मां बसि सोचियो त हाणे सॼी उमिरि सरकार जे हथु आहियूं। 1 महीनो गुज़रियो, 2 महीनो गुज़रियो, चोथों 5-6 महीना गुज़रिया, कमुकार एतिरो हुयो कोन। असां वरी घणे कमु करण वारा आदी त वरी बसि
सुबुह जो 8 पहुचूं पिया ऑफिस, 2 बजे उतां निकिरूं पिया। पोइ वरी ॾिठोसीं त पूरी न पई पए ऑनेस्टली, माना जा त फेयर मीन्स खां हटिणो पए पियो। त गाॾी जेकी यूज़ पिया कयूं त ख़बर पई त इहा बि माना नाजाइज़ था कयूं, छाकाणि हुते असां कन्वेंस बि वठूं था ऐं रुगो ड्रॉप अलावा मां गाॾीअ ते ॿार बि स्कूल थो मोकिलियां। इतां थोरो मूंखे लॻो त मां एप्लीकेशन ॾिनी पंहिंजे डीजीअ खे त मूंखे त तव्हां जॾहिं मां उतां अचां पियो त मां पंहिंजी गाॾी बि खपाए छॾी, वरी वियुसि त वरी मां ग़लती इहा थी जो होंडा सिविक बि खपाए छॾी। मां चयो हाणे वापडा में जो सरकारी गाॾियूं आहिनि त हुननि खां जो पुछियुमि त गाॾियूं आहिनि, हुन चयो साईं तव्हां वटि त 3 गाॾियूं आहिनि, माना पिराडो बि अथव, कार बि अथव ऐं हिकिड़ी हाईएस बि अथव। वियुसि त पिराडो 1984 मॉडल, हाणे हुनखे केरु हलाए, न एसी न छा, उहा त भई ख़तमु, कार में मज़ो कोन हो। पोइ बसि नई गाॾी जेकी हाईएस हुई एसी उहा यूज़ कंदो हुअसि, पर उहा फैमिली लाइ बि यूज़ कंदो हुअसि। पोइ वरी कॾहिं कॾहिं ॾिसो तव्हांखे नंढो माण्हू बि सेखारे थो। मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां त इहा जेकी मां 19 ग्रेड जो हेॾो ऑफिसर आहियां, महीने खां पोइ अलाए 2 महीननि खां पोइ मां लॉगबुक ते ॾिसां त रुगो माना ग़लति लॉगबुक भरियो पियो आहे। हाणे भरींदो त ड्राइवर हो न, मां त न भरींदो हुअसि। त उहो लिखंदो हो त मां वञा काॾे बि त उहो लिखंदो हो त साईं ऑफिस खां वापडा हाउस, वापडा हाउस खां ऑफिस आओ। वापडा हाउस त 10 चकर लॻी सघनि था, उतां हुया 20 किलोमीटर खनि असांजी ऑफिस नेपी रोड ते हुई, उहो वापडा हाउस जेको आहे मेन पंजाबी स्कूल में भरिसां। मां चयो जमील छा, मां त हेॾे गाॾी घर बि यूज़ कंदो आहियां, ॿार मुंहिंजा वेंदा आहिनि, तूं लॉगबुक में हेॾे छो थो लिखी? चई तव्हांखे इंटाइटल ई कोन्हे। हाणे इहा ॾिसो था केॾी ॻाल्हि आहे त असांखे न ब्रीफिंग थियल ई न छा, असां त वरी उन ई प्राइवेट मॉल मां निकितासीं त गाॾियूं त असां मालिक आहियूं, जॾहिं रूल्स पढ़ियासीं हर शइ खे, मूं चयो अरे त असां ॾाढो ग़लति था कयूं। इहा ॻाल्हि मां रिटन में सॼी GM खे आंदी, GM ॾाढो नाराज़ थी वियो त यार तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं उहे बि रिटन में लिखियूं आहिनि। मां मुंहिंजो साईं चई सभु ईअं था कनि। मां चई बसि तरीक़ो इहो आहे, तूं मूंखे एप्लीकेशन ॾे त तूं लेट सिटिंग कंदो आहीं, इन करे तोखे पार्किंग अलो कयूं घर गाॾी बीहारण जी, हल इहो निकितो। ख़ैर हल त निकितो, ऐं इहा हक़ीक़त बि त मां थोरो लेट सिटिंग कंदो हुअसि, पर मुंहिंजी दिलि माना मुतमिन न पई थिए त यार हाणे हिकिड़ी गाॾी मां मिसयूज़ थो कयां वापडा जी, माना ॿार वञनि था स्कूल, इहो मूंखे माना थोरो अटकंदो रहियो मामिलो। उतां थोरी दिलि बि ख़राबु थी नौकिरीअ तां, त यार कहिड़ी 19 कहिड़ी नौकिरी आहे जंहिंमें हिकिड़ी गाॾी बि असांखे नथा ॾियनि, पूरत बि कान्हे। हा पूरत बि कान्हे। होॾे ॾिसोसि प्राइवेट सेक्टर में गाॾियूं हर शइ। ईअं PTCL में हिकिड़ी आई ओपनिंग 19 ग्रेड जी, अगेन उहा सखर जी पोस्ट हुई। ख़ैर मां उतां लाहौर मां इंटरव्यू ॾियणु आयो सखर, मुंहिंजो इंटरव्यू को अधु कलाक खनि खां मथे 40 मिंट जो इंटरव्यू हलियो, ॾाढो बहितरीनु क़िस्म जो इंटरव्यू हुया। बि को बाबेकर साहिबु हो इतिसलात जो, उहो हुयो, उनखे मां ॾाढो पसंदि अची वियुसि। हाणे उते ॻाल्हि पई थिए त मूंखे चवनि पिया पघार असां वटि 1,15,000 अलाए 1,20,000 आहे, ऐं मां चवां पियो 1.5 लख। हो चवनि पिया कुझु घटि कर, मां त घटि कोन कंदुसि, मां 19 ग्रेड जी नौकिरी छॾियां त मूंखे 1.5 लख ॾींदव त ठीकु आहे, न त मां न ईंदुसि। पोइ शायदि 2-3 महीना डिले थी, पर पोइ मूंखे 1.5 लख हुननि ऑफर कयो। उहो ऑफर कयनि त पोइ वरी मां चवां भला ठीकु आहे वापडा खे छॾियां। वापडा छॾियां पियो त सॼो मिट माइट माना पंहिंजा किलो सभु नाराज़ थिया ॾाढो, माना त तूं बेवकूफ़ थियो आहीं, चरियो थियो आहीं। मिसिस खे मां सॼो ॿुधायो, मुंहिंजो ॾिसो असांजा औलाद आहे, माना जा त असां हराम जो खारायूं जा पूरी न पवंदी, माना ईअं सफ़ा फ़क़ीरनि वांगुरु रहणो पवंदो। हाणे 24,000 जंहिंमां घर जा पैसा कढजनि, न मानी था खाई सघूं, ॿार ॿई छेड़ा मिली न पिया सघनि, न पिया मिली सघनि। माना जेकी कयो या हू, या असांजी मुंहिंजी 8-10 लख जी सेविंग हुई, मां उहा खाईंदो पियो वञा, 4-5 लख मां खाई वियुसि, जो माना हिकिड़ो CFO जो स्टैंडर्ड हुयो, माना तबियत में त हुयो न, त ॿारनि खे राति जो मानी बि खारायूं, लाहौर वियासीं त लाहौर घुमणी बि हुई, मिट माइट अचे पियो उन्हनि खे बि घुमायूं पिया, नंढे हूंदे जूं महिरूमियूं बि हुयूं महिरियूं बि हुयूं। त पोइ पैसा जॾहिं मुंहिंजा वञनि पिया खपंदा, पोइ वरी इहो ऑप्शन मिली वियो। मां त पोइ कंहिंखां सलाह बि माना ऑनेस्टली मां चयो कंहिंखां पुछंदुसि, पोइ बसि मिसिस सां सलाह करे, उनखे वरी ॿिया लारा लापाना त तूं सॼी उमिरि लाहौर वेठी हूंदी आहे, माना सुभाणे को फोतगी वोतगी आहे त माइटनि खां परे हूंदासीं, माइटनि खां परे हूंदी हे हूंदी, त पोइ उनखे वरी थोरो उनजे हिसाब सां इमोशनल ब्लैकमेल कई अदी। उहा बि थोरो चए पई त मां चयो मां क़दम छो थो खणां, तव्हांजे करे थो खणां, न त मां त हिते सुख सां आहियां न। मां त माना सुबुह जो वञा थो 8 बजे 2 बजे मोटी थो अचां, माना ॾाढी मानी वानी घर थो खावां, मंझंदि जी सुतो निंड बि कयां थो, ज़िंदगी में मां निंड बि न कई आहे मंझंदि जी, हिते कयां थो।
होॾे वेंदुसि त वरी मूंखे माना सुबुह जो 9 खां शाम जो 9 ताईं कमु करिणो पवंदो, पर कंहिंजे लाइ थो कयां, तव्हांजे लाइ थो कयां। ख़ैरु घर वारा राज़ी थिया त हाणे मोटूं था। पर इन विच में इहा ॻाल्हि कयां त हैदराबाद वियुसि त मां फैमिली वठी वियुसि, मुल्तान वियुसि त मां फैमिली वठी वियुसि, कराची मोटियुसि त फैमिली वठी आयुसि, वरी मां इहो लाहौर वियुसि। माना इहो हूंदो त ॿार मूंसां गॾु रहनि, जो माना पोइ वरी सुकून सां हिकिड़ी नौकिरी थिए थी। शुरू वारा मिलिट्री अकाउंट्स जेको असां 3 साल गुज़ारियासीं घर वारनि खां सवा, उहे ॾाढा ॾुखिया हुया। पोइ फैमिलीअ सां गॾु माना असांजी ज़िंदगी गुज़री, आयासीं सखर। ॾाढो मूंखे त वरी सुठो लॻो त वरी साॻियो प्राइवेट माहौल, साॻियो कमु, डेडलाइंस, राति जो 2-2 बजे ताईं कमु करिणो आहे, 3 बजे ताईं कमु करिणो आहे। त वरी असां ॾाढो कमु सिखियोसीं PTCL में। PTCL में ठीकु हो, माना इक्वलेंट वापडा वारो माहौल हो। माना मूंखे जेकी सो लैंड क्रूज़र गाॾी मिलियल हुई, छाकाणि मां रेवेन्यू ऐं डायरेक्टर फाइनेंस हुउसि, त मूंखे बिलनि ॿिलनि लाइ फील्ड में वञिणो पवंदो हो। त उहा पूल जी गाॾी हूंदी, जेके एस्पिन खे गाॾियूं हूंदियूं आहिनि, इहे त उहा गाॾी ॾाढो रूटर वूटर लॻल हूंदो। पोइ कॾहिं कॾहिं मूंखे चवंदा हुआ जेके असांजा इंस्पेक्टर हूंदा रिकवरी वारा, चवंदा हुआसीं तव्हां गाॾीअ खां न लहो, न तव्हां दुकान ते हलो था, पोइ कमु ख़राबु थी थो वञे। तव्हां गाॾी में वेठा हुजो, असां वञी माण्हू खे चवंदा मैजिस्ट्रेट आयो आहे, साहब आयो आहे। जेकॾहिं पैसा नथा ॾियो त हिन महिल तव्हांखे चालान कंदो। कॾहिं कॾहिं मुनासिबु न लॻंदो हो। हाणे मां मैजिस्ट्रेट त कोन आहियां, मां त हिकिड़ो डायरेक्टर आहियां, प्राइवेट एम्प्लॉई आहियां, गाॾी गवर्नमेंट जे नंबर जी आहे, जो पुराणी नंबर जी आहे। अक्सर मां चवंदो हुअसि न इहो मुनासिबु न आहे, हलूं था दुकानदारनि सां मिलूं था। ऐं मूंखे वरी पुराणी जेकी हुई त कस्टमर सेटिस्फेक्शन, पोइ वरी मूंखे लॻंदो हो त उहो ॼाणे वारे रुॻो मुंहिंजे करे न कंदा, पर पंहिंजा पोल खुलण जे करे बि। त हाणे दुकान ते हलंदो त उहो चवंदा साईं फ़ोन ई ख़राबु आहे, ऐं माना हे सर्विस नथा ॾियनि। पोइ ॻाल्हि इहा ई थींदी हुई। त उहो दुकानदार चवंदा साईं तव्हां फ़ोन हले त मां पैसा ॾियां न, पुछो त मां फ़ोनूं करे करे बीठो आहियां, मुंहिंजी ठाहिनि कोन था। मां पोइ चयुमि पोइ वरी असांखे ऑपरेशन वारनि खे सख़्ती करणी पवंदी हुई। सो PTCL में 5 साल मुंहिंजा ॾाढा सुठा गुज़रिया। वरी सफ़ा बिज़ी लाइफ, कंहिं महिल इस्लामाबाद, कंहिं महिल किथे किथे कराची, छाकाणि इहो ट्रेनिंग्स बि जाम हूंदियूं। पर मां ऑनेस्टली, तव्हां सभु माण्हू ॿुधंदा, स्पेशली PTCL सखर वारा ज़रूरु हिन ॻाल्हि जा गवाह हूंदा, त मां नालो हिते कमायो। अच्छा, माना हालांकि ऑनेस्टी त हुई रग रग में शामिलु, पर हिते एतिरो कमु ख़राबु थियल हो जो मुंहिंजी ईमानदारी माना जंगल में जीअं बाहि हूंदी आहे न, ईअं फैलिजी वई। चइनि बसि चिटी सफ़ाई करे छॾी। माना चइनि साईं अहिड़ो DDO आयो आहे जो रुपयो बि नथो वठे। माना इहा वॾी ॻाल्हि आहे न, त DDO हिकिड़ो अचे ऐं माना त रिकवरी वधाई। रिकवरियुनि जूं टारगेट त ॾिसो ॾाढा मसइला हुया। नंबर असांखे छा आहे टेलीकॉम सेक्टर में, जो पहिरियां त ॾाढी हुनजी ज़रूरत हुई, माण्हुनि जी फ़ोनूं लॻंदियूं कोन हुयूं। वरी अहिड़ो दौरु आयो जो माण्हू हणनि कोन पिया त ज़ोरीअ, पोइ कंहिंजो बि कार्ड हथु अचे हुनजे हणी छॾ कनेक्शन, ऐं उहो कीअं यूज़ कंदो। त खोड़ नंबर अहिड़ा हुया जेके फेक लॻल हुया, बेसिकली लॻल कोन हुआ। त उहे हाणे पैसा माण्हू कीअं भरींदा। हाणे उहे रिपोर्टूं पिया कयूं त बि ॾुखियो पियो थिए, त माना RG में असांजो तालुक़ु ख़राबु पियो थिए ॾाढो। त हाणे असां सिधे कमु करण वारा, ऐं हिते टेलीकॉम में मां हिकिड़ी रिपोर्ट ठाही, उहा इहा रिपोर्ट हुई त उहे नंबर जेके लॻा आहिनि, लॻण खां पोइ हिकिड़ो यूनिट बि न हलिया आहिनि, हिकिड़ो रुपयो पे न कयो अथनि। हाणे इहे 1,20,000 खनि नंबर हुया सखर में, उन्हनि मां जेकॾहिं 20-25 अहिड़ा नंबर निकिरी अचनि, उहा रिपोर्ट ठाहे मूं मोकिली मथे EVP खे इस्लामाबाद, उन वरी प्रेसिडेंट खे करे छॾी त भई हीअ हालत आहे। प्रेसिडेंट सॼे पाकिस्तान में मेल कई त जेकॾहिं ॾितल करोड़ो सखर मां वेही हीअ रिपोर्ट ठाहे सघे थो, त तव्हां कराची वारा, तव्हां इस्लामाबाद वारा इहे छो नथा ठाहियो। हाणे उहा थोरी बदनामी बि मुंहिंजी थी, जो सभई माना सभिनी जा पोल खुलिया, ख़िलाफ़ु थिया। कराचीअ में वरी ख़बर पई त को 1.5 लख नंबर अहिड़ा निकिता, इस्लामाबाद, लाहौर, सभिनी मां। पर ऑर्गनाइज़ेशन लाइ त हिकिड़ी सुठी शइ थी त असुलु ख़बर त पए त इहे नंबर सही न आहिनि, जेको माना नंबर लॻण खां पोइ हिकिड़ो यूनिट बि न हले, 1 रुपयो पे न थिए। उन रिपोर्ट जो नालो ई मुंहं जो इजाद थियल हो त नेवर पेड सिंस इंस्टॉलेशन, 0 यूज़ेज नेवर पेड सिंस इंस्टॉलेशन। ख़ैर इहो बि हिकिड़ो एज़ाज़ हो मुंहिंजे लाइ। वापडा में हिकिड़ो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ इहो त मां पूरी वापडा में 9 सालनि में हिकिड़ो अहिड़ो कमु करे आयुसि, ऐं इहो बींग सिंधी मूंखे ॾाढो प्राउड थींदो आहे। त मां जॾहिं चेयरमैन जी मीटिंग थिए पई, त मां चयो तव्हांजी वापडा में डिप्रीसिएशन सही न आहे, जो तव्हां बिल्डिंग ते 2% त कार ते 2%, कार त 5 सालनि में हली वेंदी आहे, ज़मीन त हुजणु न घुरिजे, तव्हांजी ज़मीन आहे,
उते हिकिड़े GM हिकिड़ो कमेंट्स कयो त यार तव्हां नवां छोकिरा ईंदा आहियो, हवाला जाम कंदा आहियो, कमु न कंदा आहियो। मां चयो साईं तव्हां कमेटी ठाहियो, मां त हिकिड़ो नंढो मुलाज़िम आहियां न 19 ग्रेड जो, तव्हां हाईएस्ट लेवल जी कमेटी ठाहियो, कमु मां तव्हांखे करे ॾींदुसि, पर कमेटी तव्हां मूंखे हुन में रखो मेंबर। पोइ मां उन में छा थियो जो जेके बि माना डेम हुया इहे सॼा विज़िट कया, हिकु हिकु शइ लिखियल त हुई, सिर्फ़ु उन्हनि खे डिप्रिसिएशन सही करणी, त उहो मां अॼु ताईं हुनजो सही हिकिड़ो सिस्टम करियासीं। वापडा खे को बुक्स में 10 अरब रुपए जो फ़ाइदो पियो, माना इहा उन्हनि लाइ वॾी ॻाल्हि हुई। ऐं माना अॼु ताईं उहो मूंखे मञींदा आहिनि त यार हिकिड़ो अहिड़ो छोकिरो मुजाहिद हुयो जेको इहो असांजो सिधो कमु करे ॾेई वियो। सो इहा बि हिकिड़े क़िस्म जी मुंहिंजी हिकिड़ी क्रेडिट आहे। PTCL पोइ PTCL में मां 4 साल नौकिरी कई। पोइ छा थियो? पोइ वरी ज़ाहिर मूंखे जॾहिं इहे PTCL में अहिड़ा हालात हुया ऑनेस्टली, त मां चयो अरे त मां ग़लति जॻह ते आयो आहियां, वापडा मां निकिरी वरी ॿी वापडा में फाथो आहियां, हिते प्रेशर ॾाढा आहिनि। सो मां वरी ईअं सर्च कयूं नौकिरियूं, मां हिकिड़ी ॿी नौकिरी में बि अप्लाई कयो, उते मुंहिंजी ज़रे घटि सिलेक्शन थिए पई CFO में, पर वरी नंबर 2 ते थियुसि मां। नंबर 1 वारो डिज़र्विंग हो, बिल्कुलु उहा फेयर थी हुई, पर मुंहिंजी सिर्फ़ु हिननि सां एतिरो हुयो त तव्हां उतां लोकल माण्हू खे प्रिफर कयो। उहो लाहौर जो हुयो, सखर में पोस्ट हुई। मां चयो इहो भॼी वेंदो, थियो बि इहो त 6-7 महीननि खां भॼी वियो न। पोइ मूंखे हिननि ऑफर कई, पर पोइ मां उन इदारे जा हालात ॾाढा ख़राबु थी विया। माना मां उते सखर में रहां पियो, निसासिक नॉर्थ सिंध अर्बन सर्विस कॉर्पोरेशन, नसासिक तंहिंखे चयो, त उन में मां अप्लाई कयो 2010 में। वरी SRSO में मूं अप्लाई कयो, छाकाणि मां उतां छॾियां पियो। डॉक्टर सोनू हुयो, फज़ुला कुरैशीअ मुंहिंजो इंटरव्यू वरितो, ऐं मां जॾहिं ॿुधायो वापडा मां आहियां त मूंखे ख़बर न हुई त फज़ुला साहिबु को वापडा जो आहे। अचे छिकईं साईं, नेपरा में रहियो न त डिप्रीसिएशन छा आहे, हीअ छा आहे, माना हिकु हिकु शइ एतिरी चवंदा त हाइडल जी जेकी बिजली आहे फ्री आहे। मुंहिंजो फ्री त कोन्हे। चई पोइ छो चवंदा आहिनि? मुंहिंजो अलाए छो चवंदा आहिनि, हाइडल त ॾाढी महांगी आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हाइडल जो प्लांट हणंदो, इहो जेको भाषा डेम आहे, इन जी डिप्रीसिएशन कास्ट ई 6-7 रुपया आहे। भली पाणी फ्री जो आहे, पर हुनजी मशीनरी जी कास्ट आहे न, 70 रुपया त उहा आहे। बाक़ी मैकेनिक्स त आहिनि। हा, त इहो हुनजी कॉस्ट आहे, त हाणे थी सघो 10 रुपया थी वञे, त तव्हां हुनखे फ्री नथा चई सघो। त पोइ ॾाढो मुतमिन बि थियो त यार त मां जो सॼो कमु थियल हुयो। त बेसिकली फज़ुला साहिबु ॾाढो पॉज़िटिव थी वियो त हाणे अगेन मसइलो थियो। मां PTCL में हिकु 85 खणा पियो, हे चवनि पिया 1.5 लख में अचो सरसों में। मां चयो मूंखे घुराइनि। फज़ुला साहिबु ॾाढो कन्विंस कयो, नज़र मेमन साहिबु, त या ही ग़रीबनि जो इदारो आहे, सवाबु मिलंदी, हे मिलंदी, हो मिलंदी। सवाबु त मिलंदो, पर हाणे मां घटि पघार ते कीअं थो अचां, मूंखे 2 लख जो। पोइ हिननि चयो ठीकु आहे, तोखे 1,85,000 था ॾियूं, 15,000 ते असांजो हिसाबु किताबु न ठहियो। मां न आयुसि। ऐं पोइ वरी SRSO जा हालात बि शायदि उहो मुंहिंजे लाइ अलाह जे तरफ़ां ब्लेसिंग हुई, त उन वक़्तु न अचण ई शायदि बहितर हुयो। पोइ 2010 जी बोर्ड आई, उन में थोरो मिसहैंडल थियो। ज़ाहिर इन में मैनेजमेंट ॾोह न हुयो, कमु वॾो हुयो, सूरत हाल हुई, उन में मैनेज न करे सघिया। हिननि जी वित खां वॾी हुई, त माण्हू डिस्ट्रीब्यूशन जो हूअं बि ॾाढो ॾुखियो आहे न। कंहिंखां अंगूठो वठिजे, कंहिंखां लिखाइजे, ट्रक खणी वेंदा, माण्हू त फुरे पिया वञनि। त हिननि खे सिधी ॻाल्हि करणी त साईं इहो असांजो विरहायो आहे, खाधो कोन्हे, पर हिन जो हिसाबु किताबु असां वटि कोन्हे। जॾहिं हिननि हिसाबु किताबु ठाहिणु शुरू कयो, त पोइ हिसाबु किताबु न पियो ठहे, न पियो। पोइ वरी ज़ाहिर आहे मां त मूंखे इहा ख़बर कोन्हे, इहा हाणे ख़बर जॾहिं असां आयासीं त पोइ पई। मां त वरी छॾे वियुसि, इहो SRSO जॉइन न कई। मुंहिंजी फरमाइश ते हिननि वरी कराची मूंखे न मोकिलियो PTCL वारनि, हिननि वरी हैदराबाद मोकिले छॾियो। हैदराबाद जी नौकिरी थिए पई। हिकिड़े ॾींहुं मूंखे माना SRSO जो CEO जी फ़ोन अचे पई, न ॼाण न सुञाण, हनीफ़ चन्ना साहिबु। उन मूंखे फ़ोन कई त तव्हां अॻु में बि इंटरव्यू ॾिनो CFO जो, वरी असां CFO जी एड ॾिनी आहे, तव्हां अप्लाई कंदव? मां चयो न साईं, हाणे मां त अप्लाई न कंदुसि। चई कयो, सुठी ॻाल्हि आहे, या उहा ॾाढो कन्विंस कयईं। मां हुनजी दिलि रखण लाइ ऑनेस्टली त मूंखे वञिणो कोन हो PTCL छॾे। मां चयो हा साईं ठीकु आहे, मां अप्लाई कयां थो। अप्लाई कयो, इंटरव्यू कॉल आई, उहा बि का मार्च जी 22 तारीख़ जी, 23 तारीख़ मोकल हुई। मां चयो भला कराची में ॿार बि घुमाए अचां ऐं इंटरव्यू बि ॾेई अचां। साईं मूंखे फॉलोअप कयो 2-3 दफ़ा, त तव्हां अचो था नथा अचो। जॾहिं इंटरव्यू ॾियणु वेठुसि त हुन इंटरव्यू में मैडम शेरी हुई, मैडम नाहिद हुई, साॻियो हिकिड़ो पैनल नज़र मेमन साहिबु हुयो। मैडम नाहिद मुंहिंजो निसासिक वारे इंटरव्यू में हुई, त उन चयो त तूं PTCL छो छॾी, अॻु में निसासिक में बि आहीं। मां चयो बसि हाणे PTCL छॾण जो ॿियो त कोन्हे, नौकिरी सुठी मिलंदी त छॾींदासीं, न त 5-6 साल थी विया आहिनि, प्रमोशन हुते घटि आहिनि PTCL में, इहो रीज़न आहे, ॿियो को कोन्हे।
नज़र साहिब चयो त तूं अॻु में बि न आएं, अॻु में बि तव्हां पघार न ॾिनी, तॾहिं मां शायदि न आयो हुअसि। मैडम शीरीअ सां फस्ट टाइम मुंहिंजो इंटरव्यू में इंट्रेक्शन थियो। हनीफ़ चंदा सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुई। मुंहिंजी का ॼाण सुञाण कोन्हे, हुन मूंखे निसासक वारे इंटरव्यू में चए पियो पाण त मां उते तोखे एनालाइज़ कयो हो, तॾहिं उहो शायदि कोई स्किप जो मां सुञाणासि न पियो तॾहिं। पोइ हिते सेक्रेटरी जीए थियो न? हाणे सेक्रेटरी जी वियो, हाणे शायदि वियो आहे मुल्क खां ॿाहिरि। उहो SRS जो CEO हो न, अच्छा। डेपुटेशन ते आयो हो। अच्छा। त उनजो उहो वरी मूंखे सुञाणे पियो, त उनजे करे मां मिसाल हिन में एंट्री उनजे करे थी हक़ीक़त में। पोइ वरी जॾहिं इंटरव्यू ॾिनो, मैडम नाहिद खे ॾिठो, माना थोरो गवर्नमेंट सां वरी अलाए छो हमेशह हूंदो आहे सभु ब्यूरोक्रेट हे हो। पोइ वरी जॾहिं मां उतां रिज़ाइन कई त बि ॾाढो ॾुखियो पियो थिए मूंखे, PTCL वारा छॾनि न पिया। त छाजे करे थो वञी, कीअं थो वञी? मूं चयो न बसि ईअं SRS में अचे वियासीं। वरी पोइ उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं। नाज़रीन, ही हो जनाब ॾितल ख़ान कलोड़ो, CEO SRS हो। असांजी अॼोकी निशस्त हिते पूरी थी। हाणे असां मुल्का मुल्क ॾेया ॾे मुख़्तलिफ़ कंपनियूं सभु लताड़ींदा घुमंदा फिरंदा। हिन 2-3 शयूं न छॾियूं। हिकिड़ी ईमानदारी न छॾी, ॿियो पंहिंजी ज़ाल न छॾी, ऐं टियों पंहिंजी कॉम्पिटेंस उहो न छॾियईं। कॉम्पिटेंस ऐं पंहिंजी फैमिली ऐं पंहिंजी ईमानदारी, इहे 3 गॾु खणी हलियो। जिते बि फील कई त हीउ सुठो न आहे, छॾे ॾिनई। जिते फील कई त हीउ बहितरु आहे पर हीअं कनि त अञा बहितरु थिए, न पिया कनि त छॾे पिया ॾिनई। वॾा वॾा तुरम खान ॾिठई, वॾा वॾा नंढा वॾा खोड़ ॾिसी अचे SRS में पहुतो आहे। पाण ईंदड़ निशस्त में हाणे SRS जे हवाले सां साईं सां ॻाल्हाईंदासीं। तेसिताईं असांखे ॾियो मोकल।